जिस्म में कैल्शियम जी खोट तोड़े हॾा कमज़ोर थियण जा मसइला ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। कैल्शियम ऐं आयरन जी खोट ख़ासि करे औरतुनि जो आम मसइलो बणिजी चुको आहे, जेको सिहत लाइ इंतिहाई नुक़सानकार हुजे थो। उन करे जेकॾहिं कंहिंखे बि कैल्शियम जी खोट तोड़े हॾनि जी कमज़ोरीअ जो मसइलो हुजे त उन्हनि खे इहो मसइलो आम वठण बदिरां उन जो बाज़ाब्ता तौर इलाज करायो वञे। अॼु असां अव्हां लाइ हिकु अहिड़ो घरेलू ऐं बहितरीन नुस्ख़ो आंदो आहे जेको जिस्म में कैल्शियम जी खोट तोड़े हॾनि जी कमज़ोरीअ जे लाइ कमाल जे फ़ाइदनि वारो साबित थींदो। इहो नुस्ख़ो खाइण सां न रुॻो कैल्शियम जी खोट ख़तमु थींदी ऐं हॾा मज़बूत थींदा, पर सभु कमज़ोरियूं ख़तमु थी वेंदियूं ऐं जिस्म ताक़तवर बणिजी वेंदो। नुस्ख़ो ठाहिण लाइ तव्हांखे कतीला खौर, जंहिंखे उर्दूअ में गूंद कतीरा चयो वेंदो आहे, जी ज़रूरत पवंदी। इहो खौर हर पसारीअ जे दुकान तां सवलाईअ सां मिली सघे थो। चांहि वारो हिकु चमचो कतीला खौर, अधु चमचो कच्छ, 10 खां 15 दाणा बादाम जा, हिकु कोप खीर, गिदरे ऐं कद्दूअ जा ॿिज हिकु चमचो ऐं हिकु अदद केलो खणो। खौर खे कुटे सनो करे सॼी राति ताईं पाणीअ में पुसाए छॾियो। ॿिए ॾींहं ते बादाम जा दाणा ऐं कच्छ कलाक ॾेढ कलाक ताईं हिकु कोप खीर में पुसाए रखो। आख़िर में उन बादाम ऐं कच्छ वारे खीर खे ब्लेंडर में विझी उन में गिदरे ऐं कद्दूअ जा ॿिज, हिकु चमचो माखीअ जो पुसियल खौर ऐं हिकु केलो विझी ब्लेंड कयो। तव्हांजे लाइ बहितरीन जूस तयारु थी वेंदो। राति जो सुम्हण खां अॻु इन जूस जो हिकु गिलास पीअण सां दिमाग़ खे बि ताक़त मिलंदी आहे ऐं जिस्म मां थकावट बि ख़तमु थींदी आहे। इन जूस जो इस्तेमालु थोरे ई ॾींहंनि में जिस्म मां कैल्शियम ऐं विटामिन जी खोट खे ख़तमु करण सां गॾु हॾनि खे बि मज़बूत कंदो आहे। इहो जूस पीअण सां तव्हांजे जिस्म खे ताक़त बि मिलंदी ऐं तव्हां हर वक़्तु चुस्त ऐं फुर्त बि रहंदा।